नाज़रीन, सिंध हुकूमत सखर जी अवाम के बेहतर सफ़री सहूलतों फराहम करण लाइ अॼु पीपल्स बस सर्विस शुरू करे रही आहे। अवां खे अपडेट कयो पिया सखर मां, जिते पीपल्स बस सर्विस जो इफ़्तिताह मंझंदि 3 वॻे थींदो। 10 बसिस न्यू रोड़ी बस टर्मिनल ते पहुची वयूं आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया, पीपल्स बस सर्विस जो इफ़्तिताह सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण, नासिर हुसैन शाह ऐं अवैस कादिर शाह कंदा। अपडेट कयो पिया, सिंध हुकूमत सखर जी अवाम के बेहतर सफ़री सहूलतूं फराहम करण लाइ अॼु पीपल्स बस सर्विस शुरू करे रही आहे। पीपल्स बस सर्विस जो इफ़्तिताह मंझंदि 3 वॻे थींदो। 10 बसिस न्यू रोड़ी बस टर्मिनल ते पहुची वयूं आहिनि। पीपल्स बस सर्विस जो इफ़्तिताह सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण, नासिर हुसैन शाह ऐं अवैस कादिर शाह कंदा। अपडेट कयो पिया, सिंध हुकूमत सखर जी अवाम के बेहतर सफ़री सहूलतूं फराहम करण लाइ अॼु पीपल्स बस सर्विस शुरू करे रही आहे, जंहिंजो इफ़्तिताह मंझंदि 3 वॻे कयो वेंदो।